वेलकम टू क्लासरूम। खुश आमदीद, भली करे आया। अवां सभिनी जो स्वागत। ॾिठो करणु, ॾिठो करणु अंग्रेजीअ में एक्सपोज़, अंग्रेज़ी में हिनखे चइबो आहे एक्सपोज़ करणु। असां ॿिए कंहिंखे बि एक्सपोज़ कंदा आहियूं, ॿिए कंहिंखे बि ॾिठो कंदा आहियूं। ऐं अहिड़े शख़्स खे ॾिठो करण जी ज़रूरत पवंदी आहे जेको घपला करण जे बावजूदु सफ़ेद पोशीअ जी चादर पाए पाण खे अछी चादर में वेढ़े अछो ऐं साफ़ सुथरो करे असांजे अॻियां पेश करे, पर अंदरि अछी चादर जे अंदरि हिकिड़ो क्रिमिनल, हिकिड़ो इंसान ज़ात खे अज़ाब ॾींदड़ उहो शख़्स ढकियो वेठो हुजे। अहिड़े शख़्स खे जॾहिं वाखो कबो आहे, दुनिया खे हक़ीक़त ॿुधाइबी आहे त उनखे चइबो आहे फलाणे खे ॾिठो कयो वियो। माना उनजी असली जेका सूरत आहे, उनजी असली जेका शिकिल आहे, सा माण्हुनि जे अॻियां आंदी वई आहे। उनखे ॾिठो कयो वियो। के माण्हू पंहिंजे पर में ॾाढा पाक साफ़ थी गंगा जल में ॿ टे टुबियूं खाधल, पर अंदरां कुझु ॿिया, चहिरनि ते निकाब चढ़ियल, उहे बि के न के ग़लतियूं अहिड़ियूं करे विझंदा आहिनि जो ॾिठा थी पवंदा आहिनि, माण्हुनि जे अॻियां ज़ाहिर थी पवंदा आहिनि। हुननि जो असुलु माण्हुनि खे नज़र ईंदो आहे। ॾिठे करण जा, ॾिठे करण जा कुझु तरीक़ा आहिनि। ॾिठो करण वारा ऐं जंहिंखे ॾिठो कयो वेंदो आहे, उन्हनि तरीक़नि ते अमल कंदा आहिनि। पर के उन्हनि खे असां कहिड़े लफ़्ज़ सां यादि कयूं, लफ़्ज़ सुठो कोन्हे, पर छो जो सरे दस्त ॿियो को लफ़्ज़ ज़हन में नथो अचे, तंहिंजे करे मजबूरनि, मजबूरीअ जे हालत में उहो लफ़्ज़ इस्तेमालु था कयूं। के जेके पाण खे वॾो आड़ी काप सम्झंदा आहिनि, पंहिंजे नामियाचार लाइ ढंढोरा सॼी शहरनि में, ॻोठनि में, अख़बारनि में लेख लिखाईंदा आहिनि, पाण खे वॾो अकाबर करे पेश कंदा आहिनि, पर अछी चादर जे अंदरि वॾा हिकिड़ा पलस्तर क़िस्म जा माण्हू, इंसान ज़ात जा दुश्मन हूंदा ॾाढा चालाक आहिनि, पर पाण खे ॾिठो करे विझंदा आहिनि पंहिंजियुनि ग़लतियुनि जे करे, पंहिंजी चुक जे करे, पंहिंजी ग़लतीअ जे करे। जेकॾहिं उहे पाण उहा ग़लती न कनि त कॾहिं बि ॾिठा वाट न थी सघनि, कॾहिं बि वाखा थी न सघनि, कॾहिं बि एक्सपोज़ थी न सघनि, पर उन खां ग़लती थी वञे। इंसान आहिनि, ग़लती करे था विझनि। बाबा सिंपल, हाणे ख़ासि करे उन्हनि माण्हुनि जे लाइ जिन खे एक्सपोज़ करण जे लाइ ॿियनि खे का महिनत करणी कोन्हे, का कोशिशि करणी कोन्हे, त उहो हे त वॾा बुढा माण्हू आहिनि, पर पाण खे ॾाढा चङा करे पेश था कनि, आहिनि बुढा,
उन्हनि खे ज़रूरत कोन्हे साबित करण जी, छो जो उन्हनि खे ख़बर आहे त इहे बुढा माण्हू पाण कान का ग़लती कंदा ऐं पंहिंजे ॼार में पाण फासंदा। सो साईं, सिंध सरकार तव्हां सुठा आहियो ख़राबु आहियो, गंगा जल में तव्हां टूबियूं खाधल आहियो या हज उमरा करे तव्हां आया आहियो, गुनाह बख़्शाए आया आहियो या गुनाह तव्हां कया ई कोन, ॾाढा नेक सभु कुझु, को तव्हां ते आङुर नथो खणे। सिंध जी कहिड़ी हालत आहे ॿार बचे सभिनी खे ख़बर आहे, पर को तव्हां ते को आङुर नथो खणे। चयूं त ॾाढो सुठो आहे, सिंध में जेको कुझु आहे ॾाढो सुठो आहे, ॾाढो सुठो आहे, कमाल जो कमु था कनि पिया, ॾाढो सुठो, ठीकु आहे, पर पोइ ग़लती त न कयो न, चुक न करे विझो न, ढकु ढकियो पियो आहे, इहो ढकियो हुजे तव्हांजो, तव्हां को ॿीहर ग़लती थी वई, ॿीहर चुक थी वई, थोरो अरसो अॻु, उनखे साल न गुज़रिया आहिनि, महीना गुज़रिया, अवां एडी ख़्वाजा खे हटायो, IG सिंध, सिंध कीअं रिएक्ट कयो तव्हां महसूसु कयो? सिंध कहिड़े नमूने रिएक्ट कयो? सिंध जे आम माण्हूअ जंहिंजो को एडी ख़्वाजा सां वास्तो कोन हो, उन्हनि कॾहिं एडी ख़्वाजा खे ज़ाती तरह ॾिठो बि कोन हो, कीअं रिएक्ट कयो उन्हनि, ऐं कीअं हो साॻियो वरी वापसि आयो? तव्हांजी जेको ढकु ढके तव्हां वेठा हो चादर, असां ॾाढा सुठा, असां ॾाढा नेक, तव्हां उन वक़्तु एक्सपोज़ थी पियो, छो जो तव्हां इहो साबित कयो एडी ख़्वाजा खे उन वक़्तु हटाए, अॼु खां कुझु महीना अॻु तव्हां साबित करे छॾियो त हिकु नेक असूलनि ते हलण वारो, न सिफ़ारिश करण वारो न सिफ़ारिश क़बूल करण वारो, हक़ खे हक़ चवण वारो, नाइंसाफ़ीअ खे नाइंसाफ़ी चवण वारो, बहादुर, कंहिंखां न डिॼण वारो, कंहिंजी चापूसी न करण वारो, उन माण्हू खे हटाए तव्हां इहो साबित कयो त सिंध में हिकिड़े सचे ऐं ईमानदार माण्हूअ लाइ का जाइ कोन्हे। जॾहिं अहिड़े क़िस्म लाइ जाइ कोन्हे त तव्हां पाण खे एक्सपोज़ करे था विझो, तव्हां पाण खे वाखो करे था विझो, तव्हां पाण खे ॾिठो करे था विझो, त बाबा हे त वाक़ई सच आहे त हिननि कोयलनि में हिकिड़ो हीरो जेको आहे सो इहो बर्दाश्त नथा करे सघनि, इन करे इन्हनि हिनखे अलॻि करण जी कोशिशि कई। केॾो रिएक्शन थियो, सॼे पाकिस्तान में रिएक्शन थियो हो, उनखे 2-3 महीना बि कोन गुज़रिया, 2-3 महीना बि कोन गुज़रिया, अवां वरी साॻी ग़लती कई, अवां बिल्कुलु साॻी ग़लती कई जेका कुझु महीना अॻु तव्हां कई हुई, वरी एडी ख़्वाजा खे हटाए तव्हां छॾियो, वरी तव्हां साबित कयो, वरी तव्हां पाण खे एक्सपोज़ करे छॾियो त असां सां कंहिं बि हिकिड़े सचे इंसाफ़ पसंदि, कंहिंजी चापूसी न करण वारो, कंहिंजा ग़लति अहकाम क़बूल न करण वारो, अहिड़े शख़्स लाइ सिंध हुकूमत में ऐं सिंध में का जाइ कोन्हे। तव्हां हिकु दफ़ो वरी पाण खे एक्सपोज़ करे छॾियो, ॿिए कंहिं तव्हांखे एक्सपोज़ कोन कयो आहे, कंहिं तव्हांजे ख़िलाफ़ु कुझु कोन लिखियो, तंहिं तव्हां ते आङुर कोन खईं। सिंध जो जेको ॿेड़ो ॿुॾल आहे सिर्फ़ु तस्वीरी, जेकॾहिं जर्नलिज़म, तस्वीरी विजुअल जर्नलिज़म, उहो खणी न जेकॾहिं को पब्लिश कराए छॾे हिकिड़ो नंढिड़ो किताबु, दिस इज़ सिंध, दिस इज़ रूरल सिंध, त तव्हांजा होश हवास गुम थी वञे। पर असांजे जर्नलिस्टनि खे अञा ताईं इन ॻाल्हि जी ख़बर कोन्हे, या उहो अवॉइड था कनि, या उहो तव्हां सां कंफ्रंटेशन में नथा अचणु चाहिनि, थी सघे त उन्हनि खे फ़ाइदा तव्हां पहुचाईंदा हुजो, या तव्हां उन्हनि खे ड्रेजारे छॾियो हुजे, फियर, ड्रेड, 12 बचे गुम करे छॾींदासीं तोखे, वरना लिखण जी बि ज़रूरत कोन्हे। विजुअल जर्नलिज़म में
तस्वीर अचे बाबा 2 मिंट उनजो बि न, पर हिते त तव्हांजे ख़िलाफ़ु कुझु कोन्हे, कंहिं माण्हूअ न तस्वीरी ख़बरनामो छपायो, न तव्हांजे ख़िलाफ़ु के लेख लिखिया त सिंध जो हे हाल आहे। कुझु लिखनि था असांजा दोस्त, कुझु नौजवान लिखनि था, शाह बुस्तो लिखे थो, ठीकु ठाक लिखे थो, नसीर मेमूणी लिखे थो, सभु लिखनि था इनखे, पर तव्हांखे कंहिं अहिड़े नमूने एक्सपोज़ कोन कयो जहिड़े नमूने तव्हां पाण खे करे विधो था। हिकिड़ो शख़्स आहे ईमानदार तव्हां वटि, जेकॾहिं ॿिया हूंदा जंहिंजी ख़बर कोन्हे, छो जो तव्हां उन्हनि ॿियनि में हथु न विधो आहे, छो जो तव्हां उन्हनि ॿियनि सां गॾु उथो वियो था, खाओ पीओ था, मौज मस्ती था कयो, तंहिंजे करे उन्हनि जी तरफ़ असांजी तवजो नथो वञे। हिकु माण्हू एॾी खाजा तव्हां को बर्दाश्त नथो थिए, कहिड़ो माण्हू जंहिंजी सॼे मुल्क में ऐं मुल्क खां ॿाहिरि उनजी साख आहे। हाणे हिकिड़ी रिसेस था वठूं, रिसेस में तव्हां बि सोचो, मां बि सोचां थो, मुंहिंजो प्रोड्यूसर बि सोचींदो त साख छा आहे? रेप्यूटेशन, व्हाट इज़ रेप्यूटेशन? साख छा आहे? तव्हां सोचो, रिसेस खां पोइ साख ते ॻाल्हायूं था। ऐं हवालो एडी खाजा। रिसेस तां फ़क़ीर जी वापसी। रिसेस दौरान अवां बि सोचियो हूंदो ऐं मूं बि सोचियो, मुंहिंजो प्रोड्यूसर सोचियो त व्हाट इज़ रेप्यूटेशन? साख, नामियाचार, शोहरत सुठी। छो जो घणा माण्हू ख़राबु शोहरत जो अख़र ई ॿियो आहे, उहा बदनामी आहे, डिसरेप्यूट जंहिंखे चइबो आहे, उनजी ॻाल्हि न आहे। साख, रेप्यूटेशन। ज़हन नशीन करे छॾियो त साख, रेप्यूटेशन ख़रीद करे न सघिबी आहे, किथे बि पैसे सां न मिलंदी आहे। तमामु घणा वॾा माण्हू, सो कॉल्ड वॾा माण्हू, जेके थंभनि थूणियुनि ते बीठल हूंदा आहिनि, उन्हनि खे पंहिंजूं एडवर्टाइज़िंग एजेंसीज़ हायर कयल हूंदियूं आहिनि, असांखे असांजो इमेज मशहूरु कयो, असांखे अॻिते आणियो, असांजी पब्लिसिटी थियणु घुरिजे, तरह तरह सां कंदा आहिनि। पर रेप्यूटेशन ॾाढो ॾुखियो आहे, ईअं न ठहंदी आहे। जेकॾहिं तव्हां इहो साबित करणु चाहियो था त तव्हां दुनिया जा ज़बरदस्त बैट्समैन आहियो, तव्हां दुनिया जे कंहिं बि पिच ते, केॾी बि ॾुखी पिच हुजे, केॾा बि ॾुखिया बॉलर हुजनि, तव्हां स्कोर करे सघो था। उन्हनि बॉलरनि जी, ॾुखियनि बॉलरनि जी बेख कढी सघो था, तॾहिं ठहंदी वञी तव्हांजी साख। बाक़ी तव्हां अख़बारुनि में पंहिंजे बारे में लेख लिखारायो, तर्ज़िया निगारनि खे तव्हां मानियूं वानियूं खाराए उन्हनि खे तयारु कयो त तव्हांजे बारे में लिखनि त बाबा वॾो स्कोर थो करे, ॾाढो सुठो बैट्समैन आहे, ॾाढो सुठो ईअं आहे, हिन त हे कम कया, अहिड़ी बैटिंग थो करे, हीअं थो करे, हूअं थो करे। नो सर, दुनिया खे सबूत घुरिजे। सबूत बि कहिड़ो? गौर सां। लंच खां अॻु सेंचुरी, सबूत त वॾो बैट्समैन आहे। लंच खां अगरि सेंचुरी, टी टाइम खां अॻु सेंचुरी,
स्टम्प्स जंहिं महिल रांदि ख़तमु थी थिए 3 सेंचुरी, हिकु ॾींहं में 3 सेंचुरी, माना ट्रिपल सेंचुरी उहो माण्हू स्कोर करे थो। दुनिया जी वर्ल्ड 11 जे अगेंस्ट, जंहिंमें ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज़ ऐं दुनिया जे ॿियनि मुल्कनि जा, इंग्लैंड जा फास्ट बॉलर्स, स्पिनर्स, उन्हनि जे अॻियां हिकु ॾींहं में 300 रन्स थो करे। 1948 ब्रेबोर्न स्टेडियम बॉम्बे, ख़ासि इन्विटेशन ते जवाहरलाल नेहरूअ उनखे प्राइम मिनिस्टर्स 11 वर्सेस वर्ल्ड 11 में खेॾण लाइ घुरायो। उन शख़्स जंहिंजी पहिरियों ई रेपुटेशन ठहियल हुई त वॾो बैट्समैन आहे तमामु, त लंच खां अॻु सेंचुरी कई, टी टाइम खां अॻु सेंचुरी कई, स्टम्प्स ड्रा थियण खां अॻु, यानी खेल ख़तमु, उन ॾींहं जो ख़तमु थियण खां अॻु सेंचुरी कई। इम्तियाज़ अहमद हिकु ॾींहं में उन 300 रन्स कयूं ऐं कंहिंखे बि मज़मून लिखाइण जी उनखे ज़रूरत कोन हुई, इश्तिहारनि ॾियारण जी ज़रूरत कोन हुई त इहे अहिड़ा कम कयासीं, हिन अहिड़ा कम कया। सबूत तव्हांजे साम्हूं। ग्रेट बैट्समैन। तव्हांखे कुझु ॾेखारिणो पवंदो आहे, कुझु करिणो पवंदो आहे, तॾहिं तव्हांजी साख ठहंदी आहे, तव्हांजो नाम्याचार थींदो आहे। हिकु शख़्स खे ॾिसो था न कीअं सॼे पाकिस्तान में ट्रपातो ॾींदो घुमे, कॾहिं हिते वेठो आहे त कॾहिं हुते वेठो आहे, कॾहिं हुते खामखा जी प्रेस कॉन्फ्रेंस, कॾहिं हुते सही प्रेस कॉन्फ्रेंस, कॾहिं सही खामखा 1 to 1 इंटरव्यू टेलीविजन ते या हिननि ते उन्हनि ते। हिकिड़ो इहा ॻाल्हि विसारे था छॾनि त ख़ासि तरह सां इहा अनफॉर्चुनेट हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका मां तव्हां सां करण वारो आहियां। इनखे ज़हन नशीन करे छॾनि, हर उहो शख़्स ज़हन नशीन करणु जेको साख ठाहिणु चाहे थो, ऐं ख़ासि करे उहे माण्हू जेके ज़िंदगीअ में हिकिड़ो दफ़ो बदनाम थी वञे ऐं बदनाम खां अॻिते बदनाम तरीन थी वञे, उन जे लाइ ॿीहर साख ठाहिणु इम्पॉसिबल आहे। ॾाढी कोशिशि कंदो, पर हुनखे कुझु करिणो पवंदो, कुझु ग़ैर मामूली, तॾहिं वरी हुनखे उहा साख मिलंदी। वरना बदनाम तरीन माण्हू कंहिं बि सूरत में केॾो बि पैसो ख़र्च करे, केतिरो बि खिली खिली ॾंद टेड़े प्रेस कॉन्फ्रेंसूं कंदो रहे, उबता सुबता जुमिला ॻाल्हाए माण्हुनि खे ख़ुशि कंदो रहे, खिलाईंदो रहे, साख न ठहंदी। साईं, इहा ॻाल्हि पाण कई एडी ख़्वाजा जे हवाले सां त अहिड़ो शख़्स जंहिंजी साख एॾी त ज़बरदस्त आहे, हुन बदनाम माण्हू खे ॾिसो था न, नथी ठहेसि न साख, नथी ठहेसि साख। हिकु शख़्स पंहिंजी ईमानदारी, पंहिंजी बहादुरी, सच खे सच ऐं कूड़ खे कूड़ चवण वारो, ग़लति ऑर्डर क़बूल न करण वारो, मथियनि जी हेरा फेरीअ में शामिलु थियण खां इनकार करण वारो, उनजी साख त ठहंदी, उनजी साख आहे, हुन साबित कयो आहे। इहो ई त अव्हां जे लाइ अनफॉर्चुनेट आहियो, तव्हां ॾाढा बदनसीब हो। सरकार जो अहिड़े माण्हूअ खे हिमथाइण जे लाइ, अॻिते वधाइण जे लाइ कुझु चङो तव्हां कमु कयो, उनजो रस्तो तव्हां रोकियो था। छो जो तव्हांजी हा में हा नथो मिलाए, तव्हां को चङो कमु हुनखे चवण लाइ कॾहिं चयो? हिकिड़ो सबूत ॾियो साईं। अख़बार में जवाबी जेके अदालत में तव्हां विया हूंदव, मां सम्झां थो अॼु आहे या सुभाणे आहे, अदालत में तव्हांखे वञिणो आहे, उते तव्हांखे वञी ॻाल्हाइणो आहे, पर अदालत में जेकी तव्हां ॻाल्हाईंदव, घटि में घटि किथे अख़बार में असांखे बि त ॿुधायो न, हिकिड़ी लिस्ट लिखो न। असां एडी ख़्वाजा खे चयो स्कूल खोलाए, हुन स्कूल न खोलाया। असां एडी ख़्वाजा खे चयो सिंध जे अस्पतालनि जो खानो ख़राबु थियल आहे, दवाऊं कोन्हनि, डॉक्टर कोन्हनि, अचनि कोन था, चोर धाड़ियल उचका उते वेठा आहिनि।
उन्हनि खे ठीकु कर, एॾी ख़्वाजा उन्हनि खे ठीकु कोन कयो। वॾा जेके सरदार पीर मीर सैयद आहिनि सिंध जा, घणनि ज़मीदार, 2 एकड़नि 3 एकड़नि वारा जेके नंढड़ा नंढड़ा मिसकीन माण्हू आहिनि, उन्हनि जो पाणी ज़ोरीअ चोरी न कराईंदा आहिनि। इहे माण्हू ज़ोरीअ खणी वेंदा आहिनि, ज़ोरीअ खणी वेंदा आहिनि। उन्हनि खे पाणी ॾियार, एॾी ख़्वाजा चयो न इहो कमु न कंदुसि, मां सरदारनि खे मुंहुं नथो ॾेई सघां, मां वॾेरनि सां विड़ी नथो सघां। हा, इहा लिस्ट लिखो न त असांखे ख़बर पए त एॾी ख़्वाजा खे तव्हां कहिड़ा कहिड़ा हुकुम ॾिना जंहिंजी हुन मुखालफ़त कई या तव्हांजा हुकुम न मञिया। उहे हुकुम असां बि त ॿुधूं न साईं, कहिड़ा आलीशान उहे हुकुम हुया। छा हुन कॾहिं के ग़लति माण्हूअ खे पकड़ियो ऐं पोइ तव्हां हुननि खे चयो त बाबा हे त वॾो आलीशान माण्हूअ खे तो पकड़े वेंदो आहे, छॾ हिन खे? हुन न छॾियो। पोइ तव्हां साबित कयो त एॾी ख़्वाजा जंहिं माण्हूअ खे पकड़ियो हो उहो कीअं आलीशान आहे। साबित कयो उन माण्हूअ जे बारे में त एॾी ख़्वाजा जंहिंखे पकड़ियो या एॾी ख़्वाजा हुनखे चोरी या मुजुर्माना कमु करण खां रोकियो, राह रोके छॾींसि। ऐं तव्हां चओ था उहो ॾाढो नेक माण्हू हो, ॾाढो सुठो हो, ऐं जेको हो कमु करे रहियो, मस्जिद ठाराइण लाइ वञी रहियो साईं, एॾी ख़्वाजा हुनखे रोके छॾियो, हुनखे मस्जिद ठाराइण न ॾिनई। हुन त ट्रक में मस्जिद ठाराइण जे लाइ सामान खणी पियो वियो, एॾी ख़्वाजा हुनखे रोके छॾियो। असां बि त ॿुधूं न साईं त उहो कहिड़ो हुयो माण्हू जेको मस्जिद ठाराइण पियो वियो, ट्रकुनि में सामान खणी, ऐं उहो सामान बि उन कहिड़ियूं हूंदियूं आहिनि शुगर मिल जा कमंद ऐं अलाए छा छा। उहो नेक माण्हू तो साईं एॾी ख़्वाजा जी साख ठहियलु आहे, ऐं जंहिंजी एॾी साख ठहियलु हुजे, तव्हांजा इहे आर्डर इहे कढंदव त तव्हां अञा एक्सपोज़ थींदव, तव्हां ॾिठा थींदव, ॾिठा थी चुका आहियो। सॼे पाकिस्तान में सिंध गवर्नमेंट बदनाम थी वई। सॼे सिंध में, सॼे पाकिस्तान में हिकिड़े ईमानदार, बहादुर, सच खे सच चवण वारो, स्टैंड अपराइट, स्पीक दाई ट्रुथ, दे ओनली लिव हू डेयर, इन्हनि एकामनि ते अमल करण वारो, उन माण्हू खे कढी तव्हां कुझु कोन कयो, हुनखे कुझु कोन थींदो, कतई हुनखे कुझु कोन थींदो। तव्हांजी जेका रेपुटेशन हूअं ई रदी आहे, उहा वधीक रदी थी वई। त इन क़िस्म जा सरकार के क़दम खणण खां अॻु के 4 माण्हू चङा पंहिंजा विहारे उन्हनि खे सोचींदा कयो त बाबा हे साफ़ सुथरे माण्हूअ खे हथु लाहिजे न लाहिजे। ऐं हमेशह यादि रखो, जेकॾहिं तव्हांजे टीम में तव्हां सां गॾु को सचो माण्हू आहे त उन खां ग़लति कमु कराइण जी कॾहिं कोशिशि न कजो। इहा फ़क़ीरनि जी एडवाइस आहे तव्हांखे त जेकॾहिं को सचो ऐं नेक माण्हू तव्हांजी टीम में तव्हां सां गॾु शामिलु आहे, शामिलु थी वियो आहे, कीअं आयो छा थियो कंहिंखे का ख़बर कोन्हे, पर ही इज़ देयर, ही इज़ अमंगस्ट यू, बट ही इज़ नॉट वन ऑफ यू। तव्हां सां गॾु आहे पर तव्हां मां हिकु कोन्हे। तंहिंजे करे तव्हांजे भुॾनि कमनि में जेकॾहिं उहो शामिलु नथो थिए त तव्हां उनखे धिकियो न, उनखे जीअं ई धिके तव्हां ॿाहिरि कढंदव तव्हां पाण एक्सपोज़ थी पवंदव। त नेक माण्हू खे तॾहिं ॿाहिरि कढंदा आहिनि जॾहिं ॿिया माण्हू, मां आख़िर कहिड़ो इस्तेमालु कयां, पाण तव्हां सभु पढ़ियल लिखियल समझदार माण्हू हिते प्रोग्राम ॿुधो था, यूरोप में ॿुधो था, अमेरिका में ॿुधो था, हिकु नेक माण्हू आहे, नेक जो उपतर कहिड़ी आहे, उनखे जंहिं महिल कढो था त तव्हां एक्सपोज़ थी था पोइ त असां हिन जी कैटेगरीअ मां न आहियूं, असांखे हे आहियूं, दैट्स ऑल। वरी बि हाणे अॼु सुबुह में कैबिनेट जूं मीटिंगूं था कयो, फलाण था कयो, कयूं था, थींदो कुझु कोन्हे। मां तव्हांखे 2 मिंट बचा आहिनि, 1 मिंट बचो आहे, आई मीन 1 मिंट बचो आहे। 1 मिंट में हिकिड़ी नंढड़ी तव्हांखे हिकिड़ी तमामु पुराणी 45 साल पुराणी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां त
एडी ख़्वाजा फेडरल गवर्नमेंट जो मुलाज़िम आहे, मर्कज़ जो, यानी कि फेडरल गवर्नमेंट जो आहे, 45 साल ऐं ही इज़ IG, इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस। त नंढड़ी वंढड़ी का एतिरी का पोस्ट कोन्हे, हिकिड़े प्रोग्राम मैनेजर जेतिरी रेडियो स्टेशन जे। रेडियो स्टेशन जो मामूली हिकिड़ो प्रोग्राम मैनेजर, हैसियत कहिड़ी आहे वीचारे प्रोग्राम मैनेजर जी? 45 साल अॻु सिंध सरकार खे हिकिड़ो प्रोग्राम मैनेजर न बणियो रेडियो स्टेशन जो, काविड़जी वई। हाणे हुनखे छा कनि? छो जो रेडियो पाकिस्तान फेडरल गवर्नमेंट जो इदारो आहे। सिंध गवर्नमेंट छा करे हुनखे प्रोग्राम मैनेजर खे? सिंध गवर्नमेंट फेडरल गवर्नमेंट खे लिखियो त दिस पर्सन इज़ नॉट सूटेबल फॉर पोस्टिंग इन सिंध। त हिन माण्हू खे सिंध जे कंहिं रेडियो स्टेशन ते हे उन न लॻायो, महिरबानी करे हुनखे लॻाइण जे लाइक़ु न आहे। मामूली माण्हू प्रोग्राम मैनेजर, कुझु कख इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस जे साम्हूं, हेॾी सारी पोस्ट वारे माण्हूअ खे तव्हां चेंज करे छॾींदव। तव्हां हिकिड़ो प्रोग्राम मैनेजर नथा मटाए सघो। हाणे रिसेस था वठूं, रिसेस खां पोइ कोशिशि कंदासीं त इन मामले खे इहो ख़तमु थियणो त न आहे, ख़तमु थियणो कोन्हे। असां हिनखे साई ॾींदासीं, साई ॾियण खां पोइ थी सघे थो ॻाल्हायूं या ॿिए के मौज़ू ते हलिया वञूं। रिसेस। रिसेस तां फ़क़ीर जी वापसी। रिसेस दौरान ॿ शयूं साम्हूं आयूं ऐं रिसेस खां पोइ वक़्तु असां वटि आहे 10 मिंटनि जो। इन्हनि 10 मिंटनि में कोशिशि कयूं था उन्हनि ॿिनि शयुनि ते ॻाल्हायूं, कुझु सोचूं। पहिरीं ॻाल्हि, गढ़ी ख़ुदा बख़्श में काल्ह टियों ॾींहुं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी वरसी। ॾाढियूं तक़रीरूं कयूं वयूं। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं। उन में बिलावल ज़रदारीअ जी पढ़ियल तक़रीर, छो जो पढ़ंदो आहे, तक़रीर कबी आहे, तक़रीर पढ़बी न आहे। हिनखे स्क्रिप्ट लिखी था ॾियनि, हे पढ़े थो। सो उन में हिकिड़ो जुमिलो हो, उहो मां अव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो। अव्हां ज़रूरु पढ़ियो हूंदो, अख़बारनि में आयो। बिलावल ज़रदारी जन फरमायो, चेयरमैन पाकिस्तान पीपुल्स पार्टी, वक़्तु अची वियो आहे त करप्ट ऑफिसरनि मां जिंद छॾाई वञे। के चवनि था त हुन चयो त वक़्तु अची वियो आहे त करप्ट हुकुमराननि मां जिंद छॾाई वञे। असां फ़क़ीरनि जे लाइ साॻी ॻाल्हि आहे। हुकुमरान सिंध में बि त हुकुमरान आहिनि न। सिंध जा हुकुमरान हलाए रहिया आहिनि। सिंध मर्कज़ जा हुकुमरान न पिया हलाइनि। सिंध जा स्कूल आहिनि, सिंध गवर्नमेंट जा स्कूल आहिनि, मर्कज़ जा स्कूल कोन्हनि।
सिंध जूं हॉस्पिटलूं, क्लिनिक्स जिन जी हालत ज़ार ॾिसण जहिड़ी कोन्हे, रिपोर्टिंग जहिड़ी बि कोन्हे, अबतर उहे के फेडरल गवर्नमेंट जूं कोन्हनि, सिंध गवर्नमेंट जूं। त इन करे थी सघे थो त वक़्तु अची वियो आहे त करप्ट हुकुमराननि मां जिंद छॾाई वञे। थी सघे थो पंहिंजनि हुकुमराननि ॾांहुं नौजवान आहे न, जोश हूंदुसि, हुन जोश में पंहिंजनि खे चई वियो आहे त बाबा तव्हांखे कंहिं रोकियो आहे, बिलावल ज़रदारी साहिबु तव्हांखे कंहिं रोकियो आहे? अवल त तव्हां पहिरियों बि मां तव्हांखे अर्ज़ु कयो हो, वरी बि मां तव्हांखे अर्ज़ु कयां थो त बी बोल्ड, यू आर अ नौजवान। ज़ात हिकु हूंदी आहे हिकु माण्हूअ जी, तव्हांखे जंहिं बि ॿ ज़ातियूं ॾिनियूं आहिनि, ही इज़ नॉट योर फ्रेंड, ही इज़ मेकिंग मॉकरी ऑफ यू फॉर हिज ओन बेनिफिट। तो साईं महिरबानी कयो, जेकॾहिं तव्हां करप्ट ऑफिसर ऐं करप्ट हुकूमत में तव्हां जेके हुकुमरान जेके तव्हांजे आहिनि, तव्हांजे चइनी जिन ते तव्हां ओवरसी उन्हनि खे कयो था, ॾिसो था तव्हां उन्हनि खे, तव्हांजी नज़र में आहिनि, देरि छा जी उन्हनि में हथु विझो, उन्हनि खे हटायो। छो जो मां तव्हांजी ताक़त जो अंदाज़ो लॻाए सघां थो, इन करे जो अव्हां आहियो चेयरमैन ऐं अव्हां जो वालिद साहिबु आसिफ अली ज़रदारी सो आहे को चेयर पर्सन। उहो दुबई में वेही सॼी सिंध काबीना खे घुराए सघे थो, उते उन्हनि सां मीटिंगूं करे सघे थो। त पोइ तव्हां त फुल चेयरमैन आहियो, को बि न आहियो, यू आर अ चेयरमैन, यू कैन टेक द डिसीजन। ऐं बाय द वे तव्हां कॾहिं पुछा कई आहे पंहिंजे ऑडिटर जनरल्स खां, इन्हनि खां, त 2 साल दुबईअ में जो सिंध जी काबीना वारा वेंदा हुआ, हवाई जहाज़ भरे 3-3 ॾींहं 4-4 ॾींहं उते रहंदा हुआ, 5 स्टार होटलुनि में हे हो, त इन ते अरबे करोड़े रुपया टीह ॾींहं जा केरु ॾींदो हो? आसिफ अली ज़रदारी ॾींदो हो या सिंध गवर्नमेंट जी जेका सरकारी ख़ज़ानो आहे उहो उन्हनि खे टीह ॾींहं ॾींदो हो? केरु ॾींदो हो? इट इज़ अ पर्टिनेंट क्वेश्चन। AGPR वारनि खे जवाबु ॾियणु घुरिजे हिन जो। त इहे ऑफिशियल मीटिंगूं जेके कराची में थियणु भुजियल आहिनि, छो जो उहो हिकिड़ो शख़्स कराची नथो अची सघे, तंहिंजे करे हितां 50 माण्हू हवाई जहाज़नि में वेही उते वञनि था, हफ़्तो हफ़्तो उते रहनि था, खाइनि पीअनि मौज कनि था, जंहिं ते किरोड़े न अरबे रुपया ख़र्च था थियनि। इहो केरु थो ॾे? छा इहो जाइज़ ख़र्च आहे? दिस इज़ द क्वेश्चन AGPR, सर AGPR, तव्हां ॿुधायो। सो असांजा नौजवान बाबा, वक़्तु अची वियो आहे त करप्ट हुकुमराननि या ऑफिसरनि मां जिंद छॾाई वञे, त साईं छॾायो, छॾायो। उनजा कारनामा ॾिसो था त हिकिड़े ईमानदार माण्हूअ खे, एडी ख़्वाजा खे क़बूल नथा कनि, या त एडी ख़्वाजा जे बारे में का इनएफिशिएंसी त ॿुधाइनि न। त बाबा हुनखे त कमु हुनखे अचे ई कोन थो, उहो त ॼाणे ई कोन थो कुझु कमु, कुझु त ॿुधायो न। इनएफिशिएंसी हुनजी ज़ाहिर कयो, डिसओबीडियंस हुनजो ज़ाहिर कयो। असां हुनखे हे हुकुम ॾिनो, हुन इहो हुकुम न कयो। मां गारंटीअ सां चई सघां थो 110%, 200%, 300%, जेतिरी बि परसेंटेज तव्हां लॻायो, एडी ख़्वाजा खे तव्हां जेकॾहिं हुकुम ॾींदव त फलाणनि माण्हुनि खे पुलिस मुक़ाबले में गुम कर, न कंदो। ही विल नेवर एवर डू इट। तव्हांजे हुकुम ते पुलिस मुक़ाबले में कंहिंखे कोन मारींदो, न मारींदो। भले पोइ तव्हां चओसि त हुकुम अदूली छा चवंदा आहिनि, आई डो नॉट नो। हिन डायरेक्शन्स हुकुम क़बूल नथो करे, इहो क़बूल नथो करे।
तव्हां ॿुधायो, पब्लिक खे ॿुधायो। असां चयोसि त फलाणो डाकू मारिया, न मारी, 2 मिंट बचा, सही 2 मिंट बचा। सो नौजवान बिलावल ज़रदारी साहब खे त असां गुज़ारिश कई त पाण जेका हेठि मथी तकरीर कराए ऐं जंहिंमें करप्ट ऑफिसरनि खे हटाईंदुसि फलाण कंदुसि, त ईअं हटायो, तव्हां कंहिं रोकियो। पर हिकिड़ी ॿी अॼु सुबुह सुबुह जो मां अचां पियो त हाफ़िज़ निज़ामाणी, हाफ़िज़ निज़ामाणी ॻाल्हि छा आहे त शहरी माण्हुनि इलाही शयुनि ते कब्ज़ो करे वरितो, जंहिंमें लिटरेचर बि आहे। जेका इनकलाबी शाइरी, इनकलाबी बाक़ाइदे हिकिड़ी इनकलाबी शाइरी जेका हाफ़िज़ निज़ामाणीअ जी मूं ॿुधी ऐं पढ़ी आहे, शायदि ई कंहिं कई हुजे, ऐं विद ड्यू रेस्पेक्ट, विद ड्यू रेस्पेक्ट, विद ड्यू रेस्पेक्ट टू शेख अयास, even Sheikh Ayas, and my friend Ustad Bukhari, Hafiz Mathia, हाफ़िज़ मथिया, मिसकीन, नंढड़े ॻोठ में रहण वारो, न वॾेरनि जे वस में, न पीरनि जे, न मीरनि जे, न पुलिस वारनि जे, आज़ादु वेठो हिकिड़ो मनुष्य हूंदा आहिनि ॻोठे में, हिकिड़ो मिसकीन माण्हू, 2-2.5 एकड़ ज़मीन, भर वारो अलाए केरु आहे, उनखे नालो न लिखियलु आहे, न त मां नालो बि उनखे ॿुधायां, को MP या को उनजे छाड़तनि उनजी 2 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो कयो अथऊं। 2 एकड़नि यार हुन वटि, तव्हां त हज़ारे एकड़नि जा मालिक आहियो। हिकिड़े मिसकीन माण्हूअ खे जेको एॾो बहादुर आहे, गारंटीअ सां मां चवां थो, ईअं हवाई मां ॻाल्हि नथो कयां, छो जो शेख अयाज़ जे लाइ वॾी अक़ीदत आहे मूंखे, तमामु वॾी अक़ीदत, ऐं उस्ताद बुखारी मूंखे भाउरनि वांगुरु आहे, ऑलमोस्ट असां साॻी उमिरि जा आहियूं, गुज़ारे वियो, वॾा इनकलाबी शाइर। पर साईं हे हिकिड़े, छो जो वीचारो ॻोठ में थो रहे, ॾाढ़ी अथसि, मुलनि वारी पग थो ॿधे, मिसकीन माण्हू आहे, शहरनि में अचे वञे कोन थो, हुनजो प्रेस क्लबुनि सां उथणु वेहणु कोन्हे, सयाफ़ुनि सां उथणु वेहणु कोन्हेसि, खाइणु पीअणु कोन्हेसि, ॾिसण में मौलाना टाइप आहे, पर वॾो इनकलाबी क़िस्म जो माण्हू आहे, को भॻवान जे पासे, को अलाह जे पासे, पर मां उनजे पासे जेको माण्हू जे पासे, अहिड़ी शाइरी करण वारो माण्हू, उनजे 2 एकड़नि ते यार तव्हांजे कंहिं MP उनजी कब्ज़ो कराए छॾियो आहे, सो महिरबानी कयो साईं, वज़ीर आला तव्हां या जेके बि आहियो, या असांजो नओं जेको वज़ीर थियो आहे सकाफ़त जो, पाण शाइर आहे शाह साहब, साईं शाह साहब, मां हथ अदब जा ॿुधी तव्हांखे अर्ज़ु थो कयां त हाफ़िज़ साहब जी जिंद छॾायो, हे हिकिड़ो मिसकीन माण्हू 2 एकड़नि वारो यार, उनखे कीअं तव्हां उनखे तंग था कयो, ऐं वरी उनखे जेकॾहिं उहो चए थो त मां कंहिंसां ॻाल्हाईंदुसि, तोखे माराए छॾींदासीं, 12 बचे तोखे माराए छॾींदासीं, कुझु कयो। असांजो क्लासरूम बि ख़तमु थो थिए पियो, पर क्लासरूम मां इन ते कयां थो त ईंदड़ हफ़्ते जॾहिं मां क्लासरूम करणु अचां त शाह साहब घटि में घटि हाफ़िज़ निज़ामाणीअ खे उनजी 2 एकड़ ज़मीन उनखे वापसि मिले, उन ते जेके लोफर ऐं बदमाश कब्ज़ो करे वेठा आहिनि, ऐं हिकिड़े MP जे चवण ते उन्हनि खां उनखे छॾाए ॾियो। जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांजी का साख ठहे, साख ईअं ठहंदी आहे, साख ईअं ठहंदी आहे। असुल में इहो अर्ज़ु मां एडी ख़्वाजा खे जेकर कयां त हाफ़िज़ निज़ामाणी जी ज़मीन उनखे ख़ाली कराए ॾियो, पर छो जो हींअर उनजो टसल थो हले पियो तव्हां सां, टसल हुनजो त कोन्हे, तव्हां उनखे उन तंग कयो आहे, हिकिड़े मौलाई मिसकीन माण्हूअ खे जेको ईमानदार आहे, उनखे तव्हां तंग कयो। सो साईं महिरबानी करियो हाफ़िज़ निज़ामाणी, ईंदड़ कम सॼी जॾहिं मां अचां त पहिरियों ई अची मां तव्हांजो शुक्रियो अदा कयां। थैंक यू वेरी मच शाह साहब, तव्हां हाफ़िज़ निज़ामाणी जी 2 एकड़ ज़मीन कई, ऐं ॿियो त उनखे उहे जेके माण्हू उनखे दड़का था ॾियनि, तोखे माराए छॾींदासीं कंदासीं,
उन्हनि खे ठीकु ठाक छंड कढो, तव्हां उन्हनि खे छंड कढो, न त पोइ तहरीरी छंडूं पयूं निकिरनि थियूं उन्हनि खे। छो जो हाणे लिखण वारा जेके आहिनि से कंहिंजे कंट्रोल में कोन्हनि, जेकी वणंदियूं लिखंदा, तंहिंजे करे उन जे करे बि तयारु रहिजो पोइ। त उन्हनि माण्हुनि जेकॾहिं हिन खे तंग करण जी कोशिशि कई हाफ़िज़ खे, पोइ कमु ठीकु न थींदो उन्हनि जे लाइ। उहे खणी किथे बि हुजनि ऐं पंहिंजे तक में केॾा बि ताक़तवर हुजनि, लिखण वारनि सां पुॼी न सघंदा, नंगो करे छॾींदनि। मां चाहियां थो ऐं दुआ थो कयां त ईंदड़ ख़म्स ते जॾहिं मां प्रोग्राम क्लासरूम शुरू कयां त थैंक्स सां शुरू कयां। थैंक यू सिंध गवर्नमेंट, अवां हाफ़िज़ निज़ामणी जी ज़मीन, उन मिसकीन खे मां कटिंग खणी आयो आहियां, अख़बार मां कटे, तव्हां उनखे वापसि ॾिनी। I want to start my next program with thanks. I want to thank you, sir, the Chief Minister of Sindh, sir. या जंहिं वटि इंटीरियर जो खातो आहे उहो, या जेको एग्रीकल्चर जो माण्हू उहो, जेको बि आहे, हाफ़िज़ खे उनजो जेको मोरूसी हुनजी 2 एकड़ ते, 2 एकड़ यार 2 एकड़नि ते तव्हां कब्ज़ो था कयो। इन उमेद ते प्रोग्राम उहो मुंहिंजो प्रोड्यूसर बि मूंखे चए थो त ख़तमु कर, पर मुंहिंजी दिलि चाहे थी त मां हाफ़िज़ निज़ामणी ते उनजा शेर ॿुधी तव्हांखे ॿुधायां, इहो प्रोग्राम मां उन ते कयां। पर मां गुज़ारिश थो कयां त 2 एकड़ ज़मीन हुनखे वापसि कयो, हथ ॿधी अर्ज़ु थो कयां, हाफ़िज़ खे तंग न कयो, हुनखे 2 एकड़ ज़मीन वापसि कयो, ऐं जेके माण्हू हुनखे दड़का था ॾियनि उनखे लॻाम ॾियो। महिरबानी, महिरबानी, अवां सभिनी जी महिरबानी। जिन बर्दाश्त कयो, जिन ॿुधो, ऐं जेका ॻाल्हि कंहिंखे न वणी हुजे, ऑफ द इशू हुजे, असांजे सूफ़ीज़म खां परे हुजे, उन लाइ माफ़ी जो तलबकार।